मेवा तंज़ीम के अगुवाणनि तरफ़ां तेलका अस्पताल न्यू सैदाबाद में 3 ॾींहंनि जी फ्री अखियुनि जी ऑपरेशन ऐं मुआइने जी कैंप लगाई वई, जंहिंमें PCB ऐं CELL सिविल अस्पताल कराची मां माहिर डॉक्टरनि, तेलका अस्पताल हाला जे अखियुनि जे माहिर सर्जन डॉक्टर अब्दुल लतीफ़ चन्ना जी अगवानी में तेलके सैदाबाद जे अवाम जो फ्री ऑपरेशन करे खेनि अखियुनि जा लेंस फ्री में लगाया विया। लोकल NGO असांजी मेवा मेहरान एजुकेशन वेलफेयर एसोसिएशन वारा उन जे तावन सां असांजो तक़रीबन 1000 जो करीब OPD थींदी आहे। ॿियो त हिते जेको पहिरियां उन्हनि खे तव्हांजी तरफ़ सां इहो माण्हू कनि त महिरबानी करे अखि जो इलाजु पाण न कनि। जे आम जेको पाण ते कमु सिट हले पियो या पाण इलाजु कंदा या स्टोर वारा खां ट्रांसफर थींदा या आम डॉक्टर्स का ट्रांसफर अखि जो ख़ासि प्रॉब्लम आहे त कोशिशि कजे अखि जो इलाजु अखि वारे डॉक्टर खां। हिननि 3 ॾींहंनि जे कैंप में समय ॻोठाणनि शहरनि खे अखियुनि सां लाॻापियल हर वायरस जे बचाव लाइ अवाम खे फ्री दवाउनि सां गॾु अखियुनि जा लेंस सभु मेवा तंज़ीम पारां मुफ़्त में ॾिना विया। तंज़ीम जे अगुवाणनि इंजीनियर यूसुफ गुल मेमण, डॉक्टर शाहिद काइम खानी, प्रोफेसर महमद उमर दराज, महमद असलम राजपूत, अली अहमद हाजाणो, डॉक्टर अब्दुल लतीफ़ चन्ना मीडिया के ॿुधायो त 60-70 पेशेंट जेके आहिनि ऑपरेशन लाइ सिलेक्ट कया ऐं उन्हनि जा ऑपरेशन जारी आहिनि। ऐं PCB सेल जेको आहे उहो सॼे सिंध में ब्लाइंडनेस जो जेके प्रोग्राम उन्हनि खे कंट्रोल करे थो। उनजो असांजो कोऑर्डिनेटर आहे प्रोफेसर मुनीर कुरैशी सिविल अस्पताल कराची। 3 ॾींहुं जेको आहे उहो हूंदो आहे मरीज़ आख़िरी जेके डिस्चार्ज करण जो माना टिरोज़ा कैंप आहे ऐं डॉक्टर सर्जन वग़ैरह हे उहे असां ई कॉल कंदा आहियूं, उन्हनि खे अरेंज कंदा आहियूं। ठीक है, तो उनमें तकरीबन हर शइ फ्री आहे, को बि हुन में पेशेंट जो रुपयो ख़र्च कोन थो थिए। अच्छा, घणनि ॾींहंनि प्रोग्राम उन ई सिलसिले जो हिसो आहे ऐं इहो प्रोग्राम जेको आहे तव्हांखे सॼी सिंध में असांजी रूटीन में हर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल या तालुका हॉस्पिटल में असांजी कैंप हूंदी आहे। सिंध गवर्नमेंट जो उनजे थ्रू ही कैंप थी आहे। हाणे हिते लोकल असांजी सपोर्ट आहे मेवा मेहरान वेलफेयर जे तरफ़ां असांजो ई सॼो हर साल प्रोग्राम हूंदो आहे। उन ई सिलसिले जी इहा कैंप आहे। रूटीन में असांजी हर साल हिते हिकिड़ी कैंप लॻंदी आहे। तो उहो ही जेको सॼी सिंध लाइ असां प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कंदा आहियूं उनजो ई हिसो आहे। उन सिलसिले में हिते असांजी लोकल सपोर्ट आहे मेवा तंज़ीम आहे ऐं असां अॼु जेको आहे तकरीबन एसोसिएशन सां जेके मुख़्तसर राब्ते में जेका पंहिंजी हिन एरिया में डॉक्टर शाहिद काइम खानी जी क़यादत में काफ़ी अर्से खां पंहिंजी मदद पाण तहत ख़िदमत करे रहिया आहिनि। ख़िदमत जी जेका फील्ड असांजी रही आहे जेका असां काफ़ी अर्से खां मुख़्तलिफ़ स्कूलनि में हेपाटाइटिस ऐं अखियुनि जी स्क्रीनिंग कई आहे। उन खां अलावा असीं हर साल ईद जे मौक़े ते जेके बि पंहिंजे सैदाबाद जूं मेवाऊं आहिनि उन्हनि में राशन तक़सीम कंदा आहियूं। उन खां अलावा मुस्तक़िल बुनियादनि ते पंहिंजी बिल्कुलु लो कास्ट ते लो प्राइस ते हिन में पंहिंजी मेवा पैथोलॉजी बुनियादनि ते कमु करे रही आहे। ऐं उन खां अलावा जेको अॼु जो असांजो इवेंट आहे जेका अखियुनि जी कैंप लॻाई वई आहे उन में जेका सैदाबाद जे हवाले सां असांजी तंज़ीम हिनखे पंहिंजी ते ऑन पे करे ऐं मक़ामी तौरु उन में जेका असां सां जेका वधि में वधि ताउन आहे उन में डॉक्टर अब्दुल लतीफ़ जिन जो शुक्रगुज़ार आहियां, जिन जे ताउन सां जिन जे रहनुमाई सां असां हीअ सुठे तरीक़े सां कैंप हर साल मुनक़िद कराईंदा आहियूं। ऐं अॼु शुक्र बिना कंहिं नाबे जे बिना कंहिं गेट जे हर साल वांगुरु 8 कैंप मुनक़िद थी रही आहे। 8 कैंपनि में जेका गुज़िरियल 7 सालनि जी जेका असांजी कैंप जी कारकर्दगी आहे उन में जेका असांजी सूरत रही आहे त एवरेज जी तक़रीबन 800 खां मथे असांजी रही आहे ऐं 1000 खां मथे असांजी दुनिया में ऑपरेशन रहिया। अॼु जी कैंप जे हवाले सां जेको कैंप जो पहिरियों ॾींहुं आहे ऐं उन में जेका असांजी OPD आहे पहिरें ॾींहुं हुई शुक्र अल्हम्दुलिल्लाह 500 खां मथे असांजी OPD थी आहे ऐं मुतवक़ा तौरु अॼु पहिरें ॾींहुं असांजा 80 खां मथे ऑपरेशन मुतवक़ा आहिनि। ऐं असीं सम्झूं था त इहा शइ जेकी बि असीं करियूं पिया कुझु यार दोस्त पंहिंजे पाण में गॾिजी पंहिंजी मदद पाण तहत ई करियूं। अहिड़ियूं खोड़ सारियूं फ्री कैंपनि जी ज़रूरत आहे। न्यू सैदाबाद जे शहरनि तोड़े बैराड़ी जे अवाम लाइ असां हीअ 8 कैंप लॻाई आहे ऐं अॻिते बि कोशिशि कंदासीं त
जदीद खां जदीद लेज़र ऑपरेशन जो सिलसिलो क़ाइमु करे जेतिरी बि ग़रीब आवाम जी मदद थी सघे कंदा रहंदासीं। हिननि ॿुधायो त तहलका अस्पताल जी टीम MS डॉक्टर निज़ामुद्दीन मेमण, डॉक्टर अयाज़ अबड़ेजो ऐं अस्पताल जे टोटल पैरामेडिकल स्टाफ जा थोराइतायूं जिन असांजे हिन फलाही कम में तमामु घणी मदद कई आहे। अब्दुल वाहिद उमराणी, सोच TV, न्यू सईदाबाद।